बादहू लातादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थी अल्लाह जे तमाम रसूल नबी पैगंबर मथे खुसूसन पांच आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पाक दीन इस्लाम जहिड़ो अज़ीम रस्तो ॾेखारियो। हाज़रीन जुमा अल्लाह पाक के पाक कलाम में जा मोबी जगह मथा अर्श अज़ीम जे रब जा चंद बोल सामा तिलावत क्या है उन आयत मथे पा आखिर में अचींदासीं। अॼु जो उन्वान इंतहाई अहम है, वक़्फ़ तरमीमी बिल आज़माइशी आज़ाब। सोशल मीडिया के जरिए से प्रिंट मीडिया के जरिए से इलेक्ट्रिक मीडिया के जरिए से गाली आंसू भुगियूं हुयूं तो बिल पास थियो है। वतन अजीज में दिन ब दिन हालात खुसूसन हिकिड़े तबके मुसलमान ला करे खराब से खराब बदतर से अबतर थींदा वञे पिया। अल्लाह तबारक व तआला पाके इज्जत से बनी जिंदगी गुजारण की तौफीक अता फरमाए। अने ई गाल जरा पर लेकी छुपी नहीं। अगर के वाला दोसर हुए सोशल मीडिया नो दूर हुए उन्हें सुधी गाल न पोगी हुए पर पूरी दुनिया में कोई शोर शराबो मची रहो है। ये वतन अजीज में गैर कानूनी बिल या हिंदुस्तान के आइन के मुखालिफ बिल दर्ज थियो है। पहले तो कसूरवार वो हदीसें के सामो रखो कुरानी आयतें के सामो रखो तो न हुकूमत है न अदालत है बल्कि कुरान अजीम इन्हीं चीजें जो पांच पेट के जिम्मेदार ठहराएगा। इन गाल मथे इंशाअल्लाह आखिर में थोड़ो पा रोशनी विझंदासीं जिनजा जिम्मेदार पा घुरे लायूं। गुज़िश्ता साल 2024 में पार्लियामेंट में या अदालत में हिकिड़ो बिल पेश करे आयो जेको बिल थोड़े के मते से या वोटे से विजेता थियो ऐं वो सत्ता पक्ष जा कम वेंदो हुयो। हाणे थी विया प्रोटेस्ट चालू हुई मुसलमान ऐं मिली तंज़ीमूं शोर ऐं दानिश्वर गैर मुस्लिम बाप पढ़ने मुझे लगन है कि गैर कानूनी है। अल्लाह ताला इन आफतें नु पाके बचाए पर फिर वक्त अंदाजो जेको तज्जियाकार विया वड़ा वड़ा जेके अल्लाह इल्म ॾिनो है हुनर ॾिनो है अक़ल ॾिनो है जंहिंजी पेशन गोइयूं अक्सर सच्चियूं थी वेंदियूं उन्हीं जे अनुभव जे ताल्लुक से इन माण्हू जेको पण कदम खयो हुयो हुन मथे कारबंद रहिया आहिनि अमल कयो हुयो। पाण प्रोटेस्ट कयूं एहतजाज कयूं पंहिंजो हक़ आहे ऐं पाणखे पंहिंजो हक़ लाइ करे जागरूक थियणो पण खपे। आइन पाणखे हिन ॻाल्हि जी इजाज़त पण ॾिए थो। बहरहाल ये बिल पालना करे किन्हीं चीजें में खतरनाक है। पहले नंबर मथे जेकी पर मुस्लिम समाज जो इबादत गांव रहियो मस्जिदों रहियो मदरसा रहा दरगाहों रहियो खानखाओं रहियो कब्रस्तान रहा इन तमाम चीजें में आडो अचींदो ने अड़ी हणंदो। इन जी कोई लंबी प्रोसेस है। इन मथे पा कलाक डेढ़ गुफ्तगू करे सघूं पर पहले अख्तसार आवां समझाइंदो वञा जे हर तंजीम मुस्लिम माशरे में हिकिड़ो गैर मुस्लिम उनमें एक्ट कंदा यानी उनमें उमूर ईंदा भले न पंहिंजी सॼी ॾह ऐं 11 उन्हीं जो जंहिं સુધી हू दस्तखत न कंदो तंहिं સુધી पंहिंजो पूरा कम अॻियां थी न थींदो। अने ये ॻाल्हि बख़ूबी ॼाणो था कि पंहिंजे हक़ में केतिरो माण्हू जेको कलमा गून आहे हू पाण करे केतिरो बहितर ठातो आहे इहे ॼाणी सघो था। वक़्फ़ बिल जो मतिलबु पूरो आहे कुरे के चो वञे थो। इमाम नहवी रहमतुल्लाह अलैह फरमाइए था जो वक़्फ़ कियल माल में जमीन में फेर बदल करण जो हक़
न देने वाले के रहतो न हुकूमत के हक में रहतो। कोरेला जे अल्लाह तबारक व ताला जे नाले मथे चीज वक्त थी मिले थी। अल्लामा इब्न कुदामा अल मुगनी फरमाइए था जे के पर माल के वक्त करे छड़ो उन जी पैदावार या उनमें जिकी पर हासिल थी भाड़ो पतो ई मरे सदके जो लायक या खैर जे घराने जे कम में जाती इस्तेमाल न तो थी सके। इन्हीं कौले इन्हीं की तारीफ अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस करेगी जो सही बुखारी में 5765 नंबर में है, सही मुस्लिम में 1632 नंबर पर हदीस मौजूद है। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़मीन खैबर के बारे में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पूछो हो ત્યારે आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे तू चाहिए तो असल जायदाद तोजे कब्जे में रख पर इन में जा जिकी मुनाफो थी इनके खराब करे छे। जमीन जो को रही तू भूख मेहनत कर इनमें तोजो सिर्फ तो जमीन है इनमें जिकी पर उपयोग थिए खेती में वाड़ी में फल पैदावार में जिकी पर दिए इन मथे तोजो कोई हक ना है या खैरात करे छे। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु इन शर्त मथे फैसलो कयो जे माल के सदको कयो वने असल जमीन न वेचई वने। ठीक है, हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मशवरे का बुरी अमल करे जे असल जमीन न वेचई वने माल के न हिबा कयो वने न वरासत में तकसीम कयो वने। ये हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जो फैसलो हो। वक़्त थियण वाली चीज जानवर हुए माल हुए गाड़ी हुए जमीन हुए ये सिर्फ है सिर्फ अल्लाह तबारक व तआला जी मदद हुए थी ने जेको इंसान दे तो ये अल्लाह तबारक व तआला जा दे तो इस्लाम हाने इन चीजें की केर बचाई दो वो मारो मजबूत जेको मारो अरकान खमसा इस्लाम जा 5 रुकन रहा मैं थंब रहा जेको इन्हीं के बचाने की कोशिश करो। देखो मारो के पिंड की नमाज की फिक्र ना आई इबादत की फिक्र ना आई रोजे की फिक्र ना आई पिंड की आखिरत की फिक्र ना आई हलाल हराम की तमीज ना आई जायज नाजायज की खबर ना आई ये पूरा मामला करे लड़ी सब। देखो मारो पिंड की खबर है जो मुझे 60-70 साल जिंदगी है तेजे अलावा मौत जो मलक फिरे तो किनकार औरत की हवाले हो जा तो जेके पिंड जी अंधेरी कबर सुधारे से को मतलब ना है ईमान वक्त पूरा बचा सकता ईमान वक्त ना करे पूरा लड़ी सकते ने आज के दौर में खुसूसन पाए पश्चिम खावणे नो उत्तरो वधारे जी अडानी फाउंडेशन आयो थी पा इतरो दौड़ धूप में लगी आयो जे इन विच में दजाल अची वञे ते पाण बुधी हलिया वञे अडानी हुयो अहिड़ी पंहिंजी आदत है आंखे समझ में अचे या न अचे पर असांखे बखूबी समझ में अचे थो जो माण्हू दीन नो बेज़ार थी विया सत्य ख़ैरात नो बेज़ार थी विया हलाल हराम नो बेज़ार थी विया जायज नाजायज नो बेज़ार थी विया नेत्रो हराम करे छॾियो पूजा का ॾिसे पिया बचे ने तवज्जो न आहे मदरसे तवज्जो न आहे मस्जिद में इन जो मतलब कहिड़ो आहे जे इन अहिड़ी परिस्थिति में दज्जाल अची वञे त पाण ॾिसो पिया जो हुनजे ना मथे मथे काफ़र लिखियो पियो ते हलिया वेंदा तंहिंजो पाण जी पंहिंजी दुनिया मुठिया एतिरी मोहबत थी वई दुनिया कमायो ना आहे के अल्लाह पाके चार नमारे ने ई आए को वे तो जरूरी नहीं सही जिंदगी अल्लाह पाक दी भाई धंधा दूर वंदा पिया के वक्त में कंडले जो दायको हो पांजा वरी उते कमाईंदा आज कंडले में कागड़ा वड़े तो किए ना ई आए को वे तो कपड़ी हुए तो टेम्पररी हुए जायना करे पाके पेड़े जी आखिरत वियाणी ना के वक्त में मुद्रे जो दायको पांजा ऐसा हड़ू बठो करी उते रहंदा हुआ लेबर सजा उते रहंदा उते सेट थी वो माने मारू कोई ना तकरो ने ई थींदो जे पा जोको विचारशा मजूरी के भी ये पावड़े टूटी गई तकरो ई थींदो जे जिंदगी उन्हें अल्लाह हयाती में खारी दो बहरहाल ता वक्त के ताल्लुक से तारीख से वक्त के माने के बुझा बखूबी अंदाज जान सकोदा जे वक्त की कितनी अहमियत है इस्लाम नु आज के दौर में पा कई किलोमीटर लंबाई कई किलोमीटर लंबाई वो कुरान अजीम की सूरत जो को इब्तिदा में आयत पढ़ी उन आयत में अल्लाह तबारक व तआला दुनिया में जिक्की पर फितनो रोनमा थी तो जिक्की पर घरेलू मामलात हुए खानदानी मामलात हुए वतनी मामलात हुए सूबाई मामलात हुए जमीती मामलात हुए कमेटी मामलात हुए इन्हीं मिली के
कुरान अजीम बनी जबान में ठोस अल्फाज में बाकी जो ज़हर अल फसाद फिल बर्र वल बहर बिमा कसबत अयदी अन्नास वो मांगे अजा पहुंच जाए ये खुशकियां है दरिया में सुकल जमीन है समंदर में जिकी बणई फितना ॾिसोता यहाँ जी बदअमानी की वजह से आई हाणे हिन वधारे कुरान मांगे पूरो चए जिकी बणई फितना ॾिसोता रोन मां कीअं ताईं मरे आजी पिण जे हथ जी कमाई हुई बेमा कसबत अयदी अन्नास ये आजो हथ जी कमाई हुई अल्लाह आज्ञा फरमाए इकुरेला लियुज़ीकहुम बाज़ल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन अल्लाह तबारक व तआला बाज करतूते बाज गुनाह जी सजा बाज करतूत बाज गुनाह बाज नाफरमानी जी सजा जो मज़ो दुनिया में चखाए तो लअल्लहुम यरजिऊन मान आई लौटी अचो अल्लाह पाके चखाए तो जो मान लौटी अचो तो उन्हीं में जाए तो ही वक्त तरमीम ही बेल पर पाना कर मज़ो अल्लाह लाए चखो आजाद फरिया पे परवाह न हुई बेनियाज हुआ चखो ने अने खबर है अल्लाह ने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी हदीस है कि एड़ा बादशाह मुसल्लत थींदा कि कुरेला थींदा जैसे इंसानी कौम में अदल इंसाफ न रहंदो आहे को अदल कुर्सी मथे नाफरमानी वधी वयूं बदहयायूं बेहयायूं बदअमानी वधी वयूं त ज़ालिम बादशाह मुसल्लत थींदा ने अॼु पाण पंहिंजे अखी से बदअमानी खे ॾिसूं पिया रुगो हुकूमत साम्हूं नज़र न आयो पाण पिण जी गले गिरबान में झाकियूं जे असां पिण कहिड़े पोज़ीशन मथे ने असां मौलवी जी न एतिरी न थी वञे जे रमज़ान बाद जेके हल मस्जिदूं ख़ाली न थी वञे अल्लाह खे सजदो न ॿोली वञा चंद ॾिसाणो पाणा पक्ष परदेसी अचे उड़ी वियासीं मस्जिद में ऊ चार माण्हू रहिया धोखे वारी ज़िंदगी जो को रही से पाण नमाज़ कढूं ऐं पिण जे असल टारगेट मथे नज़र रखो न पाण टारगेट बणिया पिया आहियूं हिन जो को शक न आहे पंहिंजो टारगेट आख़िरत हुअणी खपे कि मुंहिंजा पाण ॾुख सुख जा ॾींहं दुनिया में निकिरी वेंदा दुख हूंदी तंहिं ॾींहुं हली वेंदो सुख हूंदो तंहिं ॾींहुं हले छो टको बीमार के ॾींहुं हली वेंदो तंदुरुस्त के हली वेंदो पर आमान न होता ने ॾींहुं हली वियो तव्हां ई ॾींहुं पाछो रोटी की न थी इन वस्तु मथे पाण खे फोकस करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए कि अल्लाह तबारक व तआला फरमाए कुर्सी फिलहाल देखन जो कई बकान आखिरतुल लजीम तब ऐ मुझा रसूल ऐ मुझा पैगंबर तुम माण्हू खे चओ जे ज़मीन में हली फिरी न्यायो अल्लाह खे अकल ॾिनो आहे सम्झ ॾिनी हली फिरी न्यायो आनो अॻियां जेको जेको माण्हू बदअमानी जे शिकार थिया असां उन जो अंजाम पूरो कयो उन जा खंडरात न्यायो उन जो वैरान बस्तियूं न्यायो उन जा वैरान कब्रिस्तान न्यायो तो उन जो असां हाल पूरो कयो त बदअमानी खां बचो जेतिरो बनी सके नेकी की तरफ़ अल्लाह की तरफ़ रुजू कयूं दुनिया आए अॼु आहे सवार न पाण वटि आहे पाण कमाईंदासीं पिया तंहिं छॾा पंहिंजे अख पुराणी वारस ॿिया अची उभी रहंदा पाण वटि कीअं कीअं बचंदो एतिरे लाइ करे ऐं पाण फिट पाण खे खपे त पाण सॼा न जो पिंजी कयूं त आख़िर समाज जेको अल्लाह पाण ते फराइज़ मुतयन कया आहिनि वो तो हुअणो ई खपे 100% मोमिन मुसलमान अल्लाह तबारक व तआला जे खौफ से जिंदगी गुजारे पर न तो थी तो 25% था अचो कम से कम 25% जे मुझे को रब है मुझे पुछंदो हां मैं दोस्त अकेलो अदालत में बीहंदो न वकील न जज न रिश्वत न आगेवान न पैसो न पंजन तना मुझे फैसलो अल्लाह तबारक व तआला जी अदालत में सुनणो है न मुझे अमाल जो बदलो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भाई जगह मते फरमाए जरा मारू इंसाफ करिएगा ये बस्ती मते पावट अक्सर बेशतर ना इंसाफियों औलाद के दरमियान पढ़ाई कुटुंब के दरमियान पढ़ाई कौम के दरमियान आगेवानी लेवल मते पढ़ाई सभई लेवल मते पण ना इंसाफियों हुई जरा इंसाफ मते अची वेंदा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अपनी माजा की रवायत है जै बस्ती में हद जारी थी थी इंसाफ मते नो डन शरीयत के मुताबिक थिए तो या
उन मथे एतिरो थिए थो जेतिरो शरीयत माने नथी करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया उन ज़मीन मथे गोया 40 ॾींहं मींहुं वधे वसे खां वधारे अल्लाह तबारक व तआला राज़ी थी थो। वो ज़मीन एतिरी ख़ुशि थी थी ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿई रिवायत है जो सही मुस्लिम ऐं सही बुखारी में जड़ बदकार फाजिर बदअमाल बद अखलाक दुनिया में बंदो रुखसत थिए थो तेरा उन्होंने सिर्फ बंदा राहत महसूस नथा कई, सिर्फ इंसान राहत महसूस नथा कई, बल्कि उनमें जा जानवर दरख्त हत्ता त बेज़बान परिंदा पर उनमें सुकून महसूस कई था जेको माण्हू बदअमाल रुखसत थियो थी सके तो उनजी वादीअ से कैसाली आयो थी सके तो को ऐं अज़ाब अची वियो त उन्हीं के पर खुशी थी तो वो बदअमाल इंसान दुनिया में अक्सर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अल्फाज है। तो ब्रदर इस्लाम वक़्त देख पेश थी चुको पां जेको उर्दू का पढ़दा हूंदा पहिरियों उर्दू अरबी में सोशल मीडिया मथे वडे वडे किबार उलमा जी गर्दिश कई पई पांखे पुर करणो थी वियो ने हज़ारों प्रयोग कैसे कयूं जेको तज्जिया ने गाने छो न वञो त इनी जेको भी कानून लागू कयो वयो उ करे चुका आहिनि। नोटबंदी जो मामलो वञी आयो सैकड़ो माण्हू नैनी में मरी विया कीअं न थी वियो वो 370 कश्मीर में अटई कीअं न थी वियो अहिड़े तरीक़े से ॿई ॿिए सूबे में पण अहिड़ा कानून पेश कया आहिनि। पोइ पंहिंजी ट्रिपल तलाक जो मसइलो हो त कई अहिड़ा मसाइल जंहिं मथे मोहर अदालत ऐं हुकूमत हड़ी वई है अने हीअ अदालत में पेश थियो आहे सुप्रीम कोर्ट में ऐं हाई कोर्ट में अपील वई है। अल्लाह ताला असांखे करणो हाणे पांखे कुर करणो ई की मुंहिंजा मशवरा आहिनि किबार वॾाए उलमा जा मशवरा आहिनि जेकॾहिं पांखे मन से लॻे था दिल मथे टच कयूं था त क़बूल करियो। नंबर हिकिड़ो जेको पंहिंजा कब्रस्तान रहिया ख़ुसूसन पाक पढ़े जे मुक़ाम जी ॻाल्हि कयूं इनके चारों तरफ़ जितनी पंहिंजी ज़मीन है हिननि बाउंड्री कढी वञे जितनी पंहिंजी ज़मीन है वाले पासे बाउंड्री ठही थिए 3 पैसा बाउंड्री जो कोरा आहिनि पां पंचायतों में जइयूं 4 ॻोठ में जइयूं तव्हांखे 50 रुपया घर की न थींदा त पां चारों तरफ़ ई केर वॾे उलमा तहरीर वणाए जे जागरूक थी मुसलमान पूरे इलाज अचानक हुकूमती को अधिकार अची वियो त जेता पंहिंजूं क़बरूं हुयूं उतां चुन जो लीटो मारे थो ये मुक़ाम एतिरो ज आहे बाक़ी ज़मीन सरकारी आहे ने पांखे जुनियूं क़बरूं खोदे न हुन में पांखे पंहिंजी लाशूं रखणी पवंदियूं जेकर जागरूक न थियासीं त एतिरे लाइ करे पां पंचायती लेवल मथे जेको मुतहरिक माण्हू रहिया जेको सभई आगेवान सरपंच लेवल मथे माण्हू रहिया ई भेरा थी उलमा जी कुछ लोग उठियो इना मुंबर में तकियो की मुसलमान सजानी नी जो कम आहे जे 5 रुपया ई भेरा थी गाली करे पाके कोर करणो त वडा उलमा इन गाल तरफ इशारो करण हां जेकी पर कब्रस्तान है यानी कि चारों तरफ बाउंड्री थी वने ने मजबूत बाउंड्री करे तो ने बाकायदा उनी मथे टाइलस टाइप में पेंटिंग में गुजराती अंग्रेजी में इन मथे सन आके याद हुए जे कब्रस्तान कॾहिं स्टार्ट थियो उनजी तारीख़ न कयो त ख़बर पई कि कब्रस्तान केतिरो जुनो आहे अने अल्लाह जी फज़ल से पंहिंजो जो कब्रस्तान है आज़ादी में अॻियां जो आहे इन में जुना आसार ॾिसंदा त पाण ख़बर पवंदो सैकड़े साले जो पर अॻियां जो कब्रस्तान है इन जी वजह को थींदी जे पाण एतिरे महदूद दायरे में कीन रहंदासीं जेतिरी पंहिंजी ज़मीन आहे एतिरी पांखे कदा जहिड़ो थियो त पांखे मिली सघे थी उन त पंहिंजे पहले से कब्रस्तान जो बाउंड्री थियल है। नंबर 2 पां ख़ुसूसन रुमाने वाले लाइ रस्ते जो इशू है मींहं जी सीजन में जॾहिं बरसाति हुए थो त पांखे रोड पिया वञिणो पए थो ने रोड पिया वञे से गैर मुस्लिम वग़ैरह वग़ैरह वाणे बाणे में टी में पांखे तकलीफ़ थी थी वीचार रस्तो पांखे कढणो है मुंहिंजी वॾे पंहिंजे जेको सीनियर माण्हू उन से पहिरीं पर ॻाल्हि थी आहे खुतबे थ्रू पर ॻाल्हि थी थी जेकॾहिं उहो हाज़िर न त उन जी ॻाल्हि ॿुधायूं जितनी पर ज़मीन अचे थी ॿिन्ही पासा 5-5 फुट ॿिन्ही के हटाए 2 फुट जो सीधो कब्रस्तान मथे रस्तो कढियो वञे चरी खणाए हितां रस्ते जो पाणी विधो वञे ॿिन्ही पक्ष खे जेको खेडूत रहे की भेरा करे अने ई पंहिंजे भविष्य में को बि जोड़ो ने अॻियां हींअर तारबंदी में पंहिंजे गैर मुस्लिम आणी छॾे हुन कोई फिकर न अथई जे उन जो मुक़ाम पाण भेरो हुन वटि पंहिंजा माण्हू मुंहिंजे हिसाब सां ॿिया पण हूंदा बहरहाल त 2 नंबर मथे पांखे पंहिंजी कब्रस्तान जो रस्तो
से जरना तुरंत फैसलो करी ई गाणी इन कुर्जर में हु थींदो ही कंदो बापड़े अची बा करियो जे करे फंड जी जरूरत होए त पाण घर मथे जेतिरा अनाज रखो कांच मथे अचे ई रखो मशीन फंड में देई वेजो पंहिंजी आखिरी जगह हुआ है पंहिंजो आखिरी मुकाम हुआ है पंहिंजो आखिरी घर हुआ है हुन लाइ करे तयारी नंबर 3 पंहिंजो मासूम जो कब्रस्तान जो कयो से एर जेकी बचा हलिया या हूंदा तो उनजी हालत ख़राब है वक्त पर त जॾहिं अचींदो जड़ो रोज हुन सां बि खसाईंदी ओतनी आड़ता काछनी आड़ता वाइनी आड़ता उस फॉल को थींदो है उनके तो रोम जॾहिं अचींदो पाण पिण जे कलमे वारे के ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारे के रोम न आयो त इनके पण हदबंदी कई वञे बाउंड्री कई वञे जे हितां मुकाम जी ज़मीन हेठां अॻियां पाण खे हटे जो न आहे पाण इनके पण सेट थी कयो अने मुख़्तसर 10x10 12x12 12x15 जो आरसीसी करे जो जे मथे पाण बचलो रखी नमाज पढ़ो कांडेरी में जड़े में कुत्ते जी सनासे मथे कुत्ते जी पेशाबे मथे उनी छेड़े मथे में मासूम नन्हे फुल के रखी पाण नमाज पढ़ो था ई पानी गफलत है ते इन मामले पर जागरूक थियो आखिरी मशवरो पानी मस्जिद के ताल्लुक से अल्लाह के फजल से पाण जेके तकलीफ थी अल्लाह पाक लाइन 2-3 वारे मुसलसल थिया हाणे जेको वॾा उलमा रहा जीअं शेख अरशद मदनी रहा मौलाना महमूद हसन मदनी रहा जेको पार्लियामेंट में अदालत में पुछनि था पंहिंजो निंडड़ा लेवल जे लाइ इनखे छॾियो उन्हीं जो ये जे मस्जिद जो को तामीर रही वो तामीर रहे ने जेको टे हंध बनाना चाहिए था या कोशिश है तो वो सब्र वॾा कम गिने त पाण जीअं सब्र कयो आहे जेकॾहिं पाण सरकारी पैमाने मथे मजबूत थी विया आहियूं त कोई हर्ज न आहे अल्लाह जे घर में पाण हथ विझूं पर जेकॾहिं मजबूत न आहियूं त मुंहिंजो लाउड थ्रू स्पीकर थ्रू मशवरो वणे न वणे ऐं वॾे वारा में यहाँ સુધી ॻाल्हि ॿुधायां थो जे पाण खे 5-6 लख जो होटल वारे जीअं हिकिड़ो हॉल बनाए विझो कल सवारे पाण वटि कोई कागज़ात न हुए अल्लाह जे घर मथे करोड़नि जी संपत्ति मथे अमलो थिए त पंहिंजी ईमान खे ठेस पुॼे ऐं पंहिंजी माली खे नुक़सान थिए ने पंहिंजी धर्मी रहे त आईंदा 13 वरे में रमजान जो को सियारे को ओॾो वेंदो सियारे बाक़ी रमजान में गर्मी बाक़ी त जुमे जो ॾींहुं बाक़ी आम जेको माण्हू या 4-8 रही त जिते जिते पढ़ी वेंदा त पाण अहिड़ो हॉल बनाए विझो जंहिंमें ये को मुझे मशवरो है ने परिया मशवरो है मस्जिद तामीर में जरा का सबर तामुर का कम करने जेकर जुनियो मस्जिद हुई तो उन्हीं में भले रिपेयरिंग थी एक वडे के बार उलमा जी सोशल मीडिया मथे तहरीरू गर्दिश कई पियो ने पाके उन्हीं की तहकीक करनी तपन करे सको था त मुझे मशवरो है जे पा सोचे समझे एरो न वे जे पा जो हां मरी जो गोठ जो छणी पे तो गोठ ना इनमें मुतवली आलम इमाम मरे गिसत जी वेंदा कानून ये जादो जो मरे गिसत जी वेंदा जने आके खबर हुई जे गैर कानूनी है तो भाई वधी जरूर करो तेरे पा जो को प्यार है मरे त सही वही होला अने जोको इमाम थिया होतो उन जो बचाए मुतवली रुली वेंदा त पाके बहु फूके कदम खड़े जो है ने मुकामे जी ताल्लुक से को बात कही है ये पाके इंतहाई गहरो संजीदगी से फैसलो करने जो है अर्श अजीम जे रखो दुआ कोया रब्बुल आलमीन पाके तमाम पूरे मसले को महफूज रखे अल्लाह तबारक व तआला पांजे वतन अजीज में हमने शांति वाला ॾींहुं उगाए रब्बुल आलमीन पांजे गुनाह के माफ फरमाए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे दर अॻियां पाके अचण जी तौफीक अता फरमाए रब्बुल आलमीन जी बीमार है की शिफा कामिल आजिल नसीब फरमाए अल्लाह मरहूम की मग़फ़िरत फरमाए रब्बुल आलमीन जैसे जियारे मदद इस्लाम मते कायम ध्यान रखे पांजो खात्मो कर ईमान बिल खैर मते करे वमा तौफीक इल्ला बिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल